ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه المبين: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولله على الناس حج البيت من استطاع إليه سبيلا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين، ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه. برادران اسلام، प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह ताला जल जलालहु व मन वालहु जे पाक कलाम कुरान मजीद मझा नए मौजू जे सिलसिले में मुआयत करीमा वहां जे आॾो तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में चंद गुज़ारिशूं तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ करणियूं आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां सां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुसलमान जे मथां अल्लाह ताला जेतिरा फ़र्ज़ मुक़रर कया आहिनि, उन्हनि फ़र्ज़नि मां हिकिड़ो फ़र्ज़ हज बि आहे। आम तरह सां इस्लाम जे बुनियाद जे लाइ जेका हदीस पाक नबी पाक अलैहिस्सलाम ॿुधाई आहे त 5 शयूं इस्लाम जो बुनियाद आहिनि: नमाज, रोज़ो, हज, ज़कात, उन खां अव्वल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण। हज़रत मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह फराइज़ुल इस्लाम जे नाले सां हिकिड़ो किताब लिखियो आहे। उन बुज़ुर्ग फरमायो आहे ऐं हुन हदीस ऐं क़ुरान पाक जे रोशनी में ॿुधायो आहे त मुसलमान खे मुसलमान हुजण जे लाइ 120 फ़र्ज़ आहिनि जेके मञणा पवंदा, अमल करणा पवंदा। 120 फ़र्ज़नि मञण खां बाद में हू मुसलमान थींदो आहे। आम तरह सां ये 5 ॻाल्हियूं आम मुसलमान ॿुधाई वेंदियूं आहिनि। बहरहाल इन्हनि जो तफ़सील इंसान जे पूरी ज़िंदगीअ खे मुहीत आहे।
जॾहिं इलाको मुसलमान ॼमे थो, जेसी ताईं हू वञी मरे थो, एसी ताईं हुनजे पूरी ज़िंदगीअ में वक़्तन फ़वक़्तन हुनजे मथां अल्लाह पाक जे तरफ़ खां फ़राइज़ आहिनि। उन्हनि फ़र्ज़नि ते मुस्लमान खे अमल कबो आहे कि अहिड़ा फ़र्ज़ आहिनि जो हू पाण हुन ते अमल कंदो आहे ऐं के अहिड़ा फ़र्ज़ आहिनि जो हू वरी ॿियनि ते हुनखे अमल कराईंदो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे तरफ़ खां मुस्लमान जे मथां फ़राइज़ आहिनि। फ़र्ज़ जी माना ज़रूरी आहे, लाज़मी शइ आहे, जंहिंजो हुजणु इंसान जे लाइ लाज़मी आहे। अगरि उहे शयूं न हूंदियूं त हुनजी मुस्लमानी मशकूक आहे। दुआ कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे फ़राइज़ जी अदायगी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु मां अवां जी ख़िदमत गिरामी में पुराणे मौज़ूअ खे इन जे लाइ मूं छॾे ॾिनो आहे त हू पंहिंजी जॻह ते अहम ज़रूरु आहे, पर हाणे ही जेको मथां महीनो इंशाअल्लाह सुभाणे शुरू पियो थिए, इन जे लाइ असांखे तमामु थोरो टाइम मिलंदो। इन करे मां अॼु तव्हांजे आॾो हज जे बारे में कुझु अर्ज़ु कंदुसि। ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालो शल तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सलात पढ़ो तव्हांखे मां आयत करीमा जो तर्जुमो ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, वलिल्लाहि अलन नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त जंहिं बि माण्हूअ खे, मुसलमान खे, अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब खे मञण वारे मुसलमान खे बैतुल्लाह शरीफ़ ताईं पहुचण जी ताक़त हुजे, उन जे मथां अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू हज खे फ़र्ज़ फरमायो आहे। लफ़्ज़ थोरा पर मफ़हूम तमामु घणो। जेको माण्हू बैतुल्लाह शरीफ़ ताईं पहुचण जी इस्तिताअत रखे, बैतुल्लाह शरीफ़ ताईं पहुचण जी तौफ़ीक़ रखे, पोइ हा माली तौफ़ीक़ बि हिन सां गॾु आहे, जिस्मानी तौफ़ीक़ बि हिन सां गॾु आहे। हिकिड़ो मालदार आहे पर हुनजा हथ पेर वढियल आहिनि, या मालदार आहे पर बीमार आहे, दाइमुल मरीज़ आहे, या मालदार आहे पर का अहिड़ी रुकावट आहे जो पहुची नथो सघे। इन खां अलावा पर जेकॾहिं रुकावट बि कान्हे, चङो भलो बि आहे, हिनखे का मनो बि कान्हे, पर माल हिनखे पहुचण जो कोन्हे, तौफ़ीक़त आहे पर अल्लाह ताला हुनखे माली ताक़त कान ॾिनी आहे, त इन जे मथां बि हज फ़र्ज़ कोन्हे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जेका इस्तिताअत हिते आयत करीमा में बयानु फरमाई आहे, उहा ॿिन्ही तरफ़नि जी हुजे। माल बि उनखे अल्लाह ताला जे ज़ात वटां अता थियल हुजे, त उनखे सिहत बि अता थियल हुजे। ॿई शयूं हुजूं त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात उन बाने जे मथां हज खे फ़र्ज़ फरमायो आहे। फ़र्ज़ इनकार करण सां, फ़र्ज़ जे इनकार करण सां माण्हू इस्लाम जे दायरे खां निकिरी वेंदो आहे। जेकॾहिं माज़ अल्लाह कंहिं बि हिकिड़े फ़र्ज़ जो इनकार कयईं त फलाणी शइ फ़र्ज़ नाहे, मसलन चवे हज फ़र्ज़ कोन्हे, नमाज़ फ़र्ज़ नाहे, ज़कात फ़र्ज़ नाहे, रमज़ान जा फ़र्ज़ रोज़ा नाहिनि, माज़ अल्लाह जेकॾहिं का अहिड़ी हुन ॻाल्हि करे विधी त एतिरे चवण सां हुन शख़्स जो मुस्लमानी सां को वास्तो रहंदो ई कोन्हे, इस्लाम खां ख़ारिज थी वेंदो आहे, उहो काफ़रनि जे लिस्ट में शुमार थी वेंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हज जे मथां, फ़र्ज़ जे मथां अमल करणु ऐं अक़ीदो रखणु ॿई लाज़िम रखिया आहिनि। हुन जे मथां एतिक़ाद रखणु बि ज़रूरी आहे, हुन जे मथां अमल करणु बि ज़रूरी आहे। हिन आयत करीमा में अल्लाह ताला फरमायो, मन इस्तताअ इलैहि सबीला। अॻ में आहे वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैत, बैत जो हज, बैतुल्लाह जो इरादो, ओॾह कसद करे वञणु, इहो अल्लाह ताला इस्तिताअत वारे जे मथां फ़र्ज़ फरमायो आहे। उन बैतुल्लाह शरीफ़ जो पसे मंज़र छा आहे, उन जे बारे में असांखे क़ुरान शरीफ़ ऐं हदीस पाक मां रोशनी जेका मिले थी, उहा तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां त जीअं सही मसइलो तव्हांखे सम्झ में अची वञे। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां दुरूद शरीफ़ मुंहिंजे आका ते पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, तबरानी कबीर में रिवायत आहे, उन रिवायत जो रावी सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। इन खां अलावा इन रिवायत सगोरी खे अख़बार मक्का वारे अल्लामा अज़रकी रहमतुल्लाह अलैहि भी पंहिंजे किताब में बयानु फरमायो आहे
कै माण्हूअ सवाल कयो इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, ऐं प्यारा इमाम असांखे ॿिनि टिनि मसइलनि खां महिरबानी करे वाक़िफ़ फरमायो। फरमाइनि था कहिड़ो मसइलो आहे? पहिरों मसइलो आहे त बैतुल्लाह कॾहिं खां आहे, तवाफ़ जो मतिलबु छा आहे, हज कॾहिं खां शुरू थियो आहे। इहे टे मसइला तव्हां असांखे महिरबानी करे ॿुधायो, छाजे करे त तव्हां अहल बैत रसूल में शामिल आहियो। इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम हसन साईं जो, इमाम हुसैन साईं जो फर्ज़ंद आहे। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पोटो आहे। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे प्यारी न्याणी हज़रत फातिमा ज़हरा जे औलाद मझो आहे। अहल बैत अतहार में शामिल आहे। इमाम साहब वॾो आबिद हो, वॾो ज़ाहिद हो। हुन जो नालो असुल में अली हुयो, पर ज़ैनुल आबिदीन हो मशहूर आहे। इन जे करे जो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन एतिरी त इबादत कंदा हुआ, अल्लाह जे दरगाह में झुकी ख़ुदा खे सजदा कंदा हुआ, जो नालो कंहिंखे यादि कोन्हे को, सभु को चवंदो हो ज़ैनुल आबिदीन, इबादत कंदड़नि जो सींगार, आबिदनि जो सींगार। जेके अल्लाह जा आबिद बान्हा उन्हनि जो सींगार आहे। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ एतिरो मशहूर मारूफ़ आहे त रात जे टाइम ते 1000 नफ़िल पढ़ंदा हुआ। 1000 नफ़िल जे लाइ रात जो टाइम आहे ई कोन। 720 मिंट रात जा, हिकिड़े मिंट जे लाइ हिकिड़ो नफ़िल सो बि पढ़ी कोन सघिबो। घटि में घटि तकिड़ो पढ़े त बि 3 मिंट लॻनि। हाणे से 720 मिंट रात पूरीअ में नफ़िल पढ़े 1000, इहे कीअं पढ़ंदो हो? मुंहिंजा सोहणा, इहो अल्लाह पाक जी ज़ात पंहिंजनि ॿारनि खे करामत हिकिड़ो शर्फ़ नसीब फरमाईंदो आहे, जो थोरे टाइम में अल्लाह जा बाना घणो कमु करे वेंदा आहिनि। वक़्तु थोरो ऐं कमु घणो थी वञे। इहा रब करीम जे ज़ात बाबरकात जी महिरबानी आहे। हिकिड़ो असांजे मुस्लमाननि में आलिम दीन थी गुज़रियो आहे, अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह। उन जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह इस्लाम जा एतिरा किताब लिखिया आहिनि, जो मुअर्रिख़ चवनि था, आलिम चवनि था त हुन जा 10-15 साल बुलूगत खां पोइ वारा 15 साल कढी पढ़ाई वारा साल लिखियो, पढ़ियो बि भला 10-15 साल हूंदो। बाक़ी ॿिया ॾहाड़ा कढो त ॿियनि ॾहाड़नि खे लेखो कजे त रोज़ानो गोया बुज़ुर्ग हिकिड़ो किताब लिखियो आहे। ऐं इहो अकुल में ॻाल्हि अची कान थी सघे त रोज़ हिकिड़ो किताब लिखे। हुनजी हयातीअ जा ॾहाड़ा कढो, उन ॾहाड़नि खे शुमार कयो, वरी हुन जेके किताब लिखिया आहिनि उन किताबनि खे तव्हां शुमार कयो त केतिरा हज़ारे हुन किताब लिखिया आहिनि। उन हज़ारनि किताबनि खे हिन जे ॾींहंनि ते तव्हां तक़सीम कयो त जेकॾहिं रोज़ हिकिड़ो किताब लिखे तॾहिं वञी पंहिंजे हयातीअ में पूरो करे। ऐं इहो थी नथो सघे। वॾा वॾा किताब हल, असां जहिड़ा जॾा फेॾा सुबुह खां शाम ताईं वेहूं, अधु किताब बि पढ़ी कोन था सघूं। हाणे जंहिं लिखियो आहे त लिखण वारे खे टाइम पढ़ण वारे खां वधीक लॻंदो आहे। इहो कीअं लिखियईं? इहा बि अल्लाह जे वलीअ जी करामत आहे, जो थोरे टाइम में ख़ुदा तबारक व तआला उन खां घणो कमु वठे। इहो रब करीम जी ज़ात बाबरकात इहे कंदो आहे। जेकॾहिं रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे तौफ़ीक़ अता फरमाई, जो हिकिड़ी रात में 1000 नफ़िल पढ़े त का वॾी ॻाल्हि कान्हे, का अल्लाह ताला जी महिरबानी सां करे सघे थो। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अञा मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इमाम ज़ैनुल आबिदीन खां सवाल कयो वियो आहे, बैतुल्लाह कॾहिं खां आहे, तवाफ़ छा आहे ऐं हज छा आहे? हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, इहा ॻाल्हि मूं पंहिंजे बाबे साईं खां ॿुधी आहे। मुंहिंजे बाबे साईं मूंखे ॿुधायो त इहा ॻाल्हि मां पंहिंजे बाबे अली मुर्तज़ा खां ॿुधी आहे। अली मुर्तज़ा फरमाईंदा हुआ, इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था, इहा ॻाल्हि मां पंहिंजे मुहम्मद अरबीअ खां ॿुधी आहे। इहा आहे सनद। मां कंहिंखां ॿुधो, जंहिंखां मूं ॿुधो उन कंहिंखां ॿुधो।
उन मुझे बुधंदड़ वरी के टे खां बुधो उहो टियों केरा उन के खां बुधो। इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मूंखे ॿुधाइण वारो बाबू हुसैन आ। हुसैन सही फरमाए थो मूंखे ॿुधाइण वारो बाबू अली आ। हज़रत अली सही फरमाइनि था मूंखे ॿुधाइण वारो हज़रत मुहम्मद अरबी आ। नबी करीम खां सवाल कयो वियो आहे, इहो साॻियो ई सुवाल, या रसूल अल्लाह काबो कॾहिं खऊं आहे, तवाफ़ छा आहे, हज छा आहे? हज़रत नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था क़ुरान मजीद में आ, अल्लाह ताला फरमायो इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा। ओ मुंहिंजा मलाइका अव्हां खे इत्तला हुजे, मां रब करीम तव्हां खे ॿुधायां थो तव्हां ज़मीन जे अंदरि पंहिंजो ख़लीफ़ो पैदा कंदड़ो आहियां, करण वारो आहियां। मलाइकनि खे रब चयो त मां ख़लीफ़ो थो ठाहियां। हाणे हे जवाब अथव उन सवालनि जो, ॻाल्हि गौर सां दिमाग़ में रखिजो। मलाइकनि चयो मौला हिन खे न ठाहे, खून कंदो, झेड़ा कंदो, रत वहाईंदो, क़त्ल कंदो, इबादत जी तोखे ज़रूरत आहे त साईं इबादत लाइ काफ़ी आहियूं। मता चवी त इंसान इबादत करण खां पोइ मां रब करीम जो शान अञा वधाईंदो। न मुंहिंजा मौला इबादत इन खां असां घणी कंदासीं, इन खे पैदा न कर असां न को ज़िना कयूं, न को चोरी कयूं, न को कूड़ ॻाल्हायूं, न को क़त्ल कयूं। ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। मलाइक सगोरा अल्लाह जी बेफ़रमानी कोन कंदा आहिनि, जीअं रब करीम उनखे फरमाईंदो आहे उन ते अमल कंदा आहिनि। तंहिंजे करे मौला असां में कंहिं बि क़िस्म जे बुराई गुनाह ॾोह जो शक शुबो बि कोन्हे, इम्कान ई कोन्हे को आदम में, आदम जे औलाद में इहे ऐब हूंदा। क़त्ल कंदो, झेड़ा कंदा, फसाद कंदा, माण्हू मारींदा, ज़मीन खे रत सां भरे छॾींदा। तंहिंजे करे इन्हनि खे पैदा न कर, असां ई तुंहिंजे लाइ काफ़ी आहियूं। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे जवाब ॾिनो इन्नी अअलम मा ला तअलमून। मलाइको तव्हां पंहिंजी ॻाल्हि था कयो, पर मां रब करीम तव्हां खे ॿुधायां थो त आदम जे पैदा करण में जेको राज़ आहे उनखे मां ॼाणा थो, तव्हां ॼाणो ई कोन था। आदम छो थो पैदा कयां उहो मूंखे ख़बर आहे। मलाइका चुप थी विया, ठीकु आहे साईं, हाणे असां ॼाणो ई कोन था, पोइ एतिरा साॼो तो असांखे चयो ॿुधायो त मां पैदा थो कयां, असां पंहिंजे तरफ़ खां पंहिंजी राय ॾिनी। हाणे जॾहिं चवी थो ला माला तालमून तव्हां ॼाणो ई नथा, असां बसि कईसीं, त बसि हथ कढ चे हथ कढियासीं। मलाइकनि पंहिंजो पाण में सलाह कई, मशवरो कयूं, असां गुस्ताखी कई आहे। रब फरमायो त आदम थो जोड़िया, असां चऊं हा मौला तुंहिंजी मर्ज़ी। असां वरी चयो त न मौला नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक, असां तुंहिंजो हम्द कंदासीं, तस्बीह कंदासीं, या चवणी असांखे ॻाल्हि कान ही। वरी असां चयो यस्फ़िकु दिमा, रत वहाईंदो, खून कंदो, झेड़ा कंदो। अल्लाह जे कारीगरी में असां माज़ अल्लाह हथ विधा, दख़ल ॾिनो आहे। ठही ॻाल्हि कान यार, इहे पाण खे करिणो कोन हो, करिणो कोन हो, ग़लती थी वई आहे। हाणे जे ग़लती थी वई आहे त पाए पांद गिचीअ में अंगण जे अचनि, अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजल, पोइ तोड़ी लख हुजल तब माफ़ियूं ॾिजन में धरा। हाणे ॿी वाह कान्हे, अचो त साईंअ खे रिझायूं, रब खे परचायूं। कावड़जी पियो हूंदो ऐं फरमाए पियो इन्नी आलम माला तालमून, मां ॼाणा थो, तव्हांखे कहिड़ी ख़बर। हाणे पाण त चई वेठासीं, हाणे चईअ जी माफ़ी वठूं। मलाइकनि सभिनि खे सम्झ में ॻाल्हि आई त ॻाल्हि सही आहे, वाकई इन खां सवाइ ॿियो को चारो ई कोन्हे। माफ़ी वठो रब करीम खां, असांखे ख़ालिक जे आॾो इहो चवणो न हो। गिलराच मजालस्त
कि पुरसद गिलाल अज बारच में साजी वच में शिकनी मिट्टी के हक ही कोने जो कुंभर का पुछे छो थो डुगी छो थो लतारी छो थो पानी जी छा थो ठाही छा न थो ठाही मिट्टी वेचारी चुप हुंदी आ जे वणे कौरो ठाहे दिलो ठाहे टांगी ठाहे छा वणी मदद करारो आ ताजे करे रब करीम जी ज़ात बाबरकात का असा जेको सवाल कयो आ इहो असा के करणो कोन हो अल्लाह पाक खां चो त माफ़ी वठूं हाणे माफ़ी वठण जो तरीक़ो इख्तियार कयो ॾाढो मज़ेदार सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन हुज़ूर जे रवा सां फरमाइनि था पिया सलात पढ़ो कहिड़ो तरीक़ो मां तोखे ॿुधाईंदो हलां अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि इमाम ज़ैनुल आबिदीन सही रज़ी अल्लाह ताला ने फरमायो था मलाइकन माफ़ी वठण जो तरीक़ो इख्तियार इहो कयो जो सब पाण में गॾिजी टोला करे अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू जे अर्श जे हेठां बैतुल मामूर हुननि जी जिहत काबतुल्लाह वांगुरु अल्लाह अॻे ठाहे छॾियो आहे उन रब करीम जे ज़ात खां माफ़ी वठण जे लाइ ख़ुदा जे बैतुल मामूर खे ॿाहिरां तवाफ़ करण लॻा पर खोले घुमण लॻा रोअण लॻा अर्ज़ करण लॻा मौला असांखे माफ़ी ॾे इमाम फरमाइनि था हिकिड़ो चकर काटियूं ॿियो चकर काटियूं टियों चकर काटियूं जो 7 चकर पूरा कयूं रब करीम जी ज़ात बाबरकात जे मलाइकनि जो अञा बि इरादो आहे अञा बि जेसीं ताईं रब राज़ी न थींदो पिया चकर काटींदासीं दरवाज़ो कोन छॾींदासीं अल्लाह पाक जी रहमत जो दरिया जोश में आयो अल्लाह ताला मलाइकनि खे फरमायो ओ मुंहिंजा प्यारा मलाइको इन तवाफ़ जे करे जेको तव्हां बैतुल मामूर खे कयो आहे तव्हांजी सहव माफ़ आहे मलाइक मासूम आहिनि गुनाह कोन कंदा आहिनि तंहिंजे करे सहव चई सघिबो गुनाह कोन चइबो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तव्हां खां जेका सहव थी वई आहे इहा भुल थी वई अथव जेको लफ़्ज़ तव्हांखे न चवणो हो अव्हां खां चइजी वियो आहे इन जी मां तव्हांखे हिन तव्हांजे तवाफ़ जे करे माफ़ी थो ॾियां ख़ुदा बाने खे माफ़ कंदो बशर्ते के बानो माफ़ी वठे पर जे ख़ताब करे माफ़ी बि न वठे माफ़ी मिलंदी न सही तकड़ में न कयो फांसी पवंदो ख़ुदा जी वरी मर्ज़ी आहे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू एॾो महिरबान आहे जो बानो ख़ताब कंदो आहे ऐं बानो वरी घुरंदो बि न आहे त बि माफ़ करे छॾींदो आहे घुरे त हूअं ई ॾींदो पर कॾहिं कॾहिं अहिड़ी बि महिरबानी कंदो आहे जो बानो गुनाह जी माफ़ी न बि वठे त माफ़ करे छॾींदो छो त गुनाह माफ़ उहो कराइबो आहे जंहिंखे बानो गुनाह सम्झंदो आहे जागो था हला निंड अथव गुनाह जंहिंजी माफ़ी घुरबी पहिरीं पहिरीं त बाबा मां बासियां त ही मुंहिंजी ख़ता आहे नथा सम्झो था ॻाल्हि सवली आहे पहिरीं पहिरीं त असां तव्हां बासियूं त बाबा हीअ ख़ता आहे पोइ घुरूं माफ़ी पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो माण्हू चवंदो आहे भाउ हे गुनाह मुंहिंजो आहे ई कोन तूं कावड़ियो आहे भली ख़ुशि वेठो हुजे पर मां यार गुनाह कयो ई कोन थी पोइ उनजी जॾहिं मां गुनाह कयो ई कोन त माफ़ी छाजी घुरां अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो क़यामत जे ॾहाड़े बाने खे घुराईंदो अल्लाह साईं चवंदो हुनजो दफ़्तर खणी अचोसि मलाइक दफ़्तर खणी ईंदा अल्लाह पाक खे अर्ज़ कंदा मौला दफ़्तर ॿ क़िस्म अथसि कहिड़ा मौला हिकिड़ा सगीरे गुनाह जा ॿिया कबीरे गुनाह जा हिकिड़ा नंढड़नि नंढड़नि गुनाहनि जा दफ़्तर ॿिया वॾनि वॾनि गुनाहनि जा रब चवंदो वॾा रखोसि अॻु में नंढा खोलियोसि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था अल्लाह पाक जे आॾो हुन जा नंढड़नि गुनाहनि जा दफ़्तर खुलंदा रब ताला हुनखे पढ़ी पढ़ी ॿुधाए यादगिरो ॾियारींदो हे फलाणो गुनाह फलाणे हंधि कई चवंदो हाओ हे फलाणो गुनाह फलाणे हंधि कई हाओ फलाणो गुनाह फलाणे हंधि कई हाओ हाणे हुन जे आॾो दफ़्तर खुलंदा वेंदा नंढनि गुनाहनि जा दफ़्तर खुलंदा वेंदा रब यादि ॾियारींदो वेंदो बाने जे दिमाग़ में चकर फिरंदा
विहंदो चवंदो यार मरी वयुसि हे त ज़र्रे ज़र्रे जेतिरियूं शयूं बि लिखियूं पयूं आहिनि वॾा गुनाह त अञा पोइ ते पिया आहिनि अलाए छा हाल थींदो नबी करीम फरमाइनि था जंहिंमहिल समूरा दफ़्तर हिन जा सगीरनि गुनाहनि जा पढ़जी वेंदा अलाह ताला फरमाईंदो जेतिरा सगीरा गुनाह अथसि ओतिरा सवाब ॾियोसि माफ़ी ॾियोसि 1000 सगीरा गुनाह त 1000 नेकियूं 5000 सगीरा गुनाह त रब चवंदो 5000 नेकियूं ऐं माफ़ बि कयोसि नबी से फरमाइनि था अॻ में ड्रिनो पे छो हे त सगीरा आहिनि पर कबीरा बि खुलंदा ड्रिनो पे त न खुलनि इहे हिते दफ़ो थियनि पर जंहिंमहिल अल्लाह ताला सगीरनि गुनाहनि जे एवज़ में नेकियूं ॾेई हिन खे माफ़ कंदो हुज़ूर फरमाइनि था बानो हिर्स करे चवंदा मौला अञा बि दफ़्तर अथी हेॾां इहे बि भला खोल हाय हाय माना अॻे ड्रिनो पे पर हाणे रब करीम जे ज़ात बाबरकात गर्द कंदो आहे त मुंहिंजा हे गुनाह बि आहिनि महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त रब करीम जी ज़ात बाबरकात हुन जे मथां तमामु राज़ी थींदा ऐं ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तबस्सुम फरमाईंदा त मुंहिंजो बानो अॻ में ड्रिनो पे त मुंहिंजा नंढड़ा गुनाह बि लिका पिया हुजनि वॾनि जो त अलाए छा थींदो पर जंहिं ॾिठई त रहमत जो दरिया माफ़ी में अची वियो आहे त हाणे पाण पियो ॾसे त साईं मुंहिंजा ॿिया बि गुनाह अथी हाणे मूंखे ॿुधाए त ख़ुदा ताला बिना घुरण जे बि माफ़ करे थो या न ॾाढे त ॻाल्हायो सॼण पर जेकॾहिं उहा त संदसि महिरबानी आहे जो बिना घुरण जे माफ़ करे इहा संदसि महिरबानी आहे पर पंहिंजो फर्ज़ आहे त घुरूंसि पंहिंजो फर्ज़ आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿारनि खे फरमाईंदो आहे कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजनि ॿारनि खे तूं चई ॿुधाए त अल्लाह पाक जे रहमत मां न उमेद न छयो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जा गुनाह बख़्शींदड़ बि आहे त रहम करण वारो बि आहे बाने जो कमु आहे रब करीम खां घुरे रब जो कमु आहे पंहिंजे बाने खे माफ़ फरमाए दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब ते जंहिंमहिल मलाइकनि खे ख़ुदा चयो तव्हांखे माफ़ी आहे त मलाइकनि अर्ज़ु कयो त मौला असांखे माफ़ कयो थी भला जेकॾहिं का ॿी मख़लूक तुंहिंजो गुनाह करे उन जे लाइ जेका मुकल्लफ़ मख़लूक हुजे उन जे लाइ माफ़ी जो तरीक़ो कहिड़ो आहे रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उन्हनि जे लाइ मां तरीक़ो अहिड़ो ई थो कढां जहिड़ो मूं तव्हां लाइ कढियो आहे तव्हांखे बि नज़रिए मां माफ़ कयो आहे ॿी मख़लूक जेका मुकल्लफ़ मख़लूक हूंदी उनखे बि मां नज़रिए मां फरमाया हाणे अॻिते वरी आदम अलैहिस्सलाम खे अलाह सजदा कराया मलाइकनि खे झुकायो मलाइकनि आदम खे सजदा कया अल्लाह ताला ख़िलाफ़ जो उनखे ताज पारायो जन्नत में रहायो जन्नत में अकेलो आहे अकेले खे वहशत मालूम थी आहे अल्लाह पाक जी दरबार में रुके या इलाहुल आलमीन अकेलो आहियां ख़ुदा ताला जी ज़ात फरमाए त घबराए न तो जो जोड़ो बनाया थो खॿी पासुरीअ में सीनो हे पंहिंजा 7 हथ थियनि तरी एॾो वॾो मां सम्झा थो त हिन महराब खां वॾो थी वेंदो 7 हथ हे कोन थींदो रुगो हिन कुल्हे खां हिन कुल्हे ताईं 7 हथ हिकिड़े हथ में फुट थींदा आहिनि 1.5 7 फुट हिकिड़ा ऐं तक़रीबन 3.5 फुट ॿिया इहे वञी 10-11 फुटनि खे पहुतो 11 फुट मुड़ुस जी थोल आहे ऐं ड्रेग 60 हथ आदम अला नबी अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ख़लीफ़ो बनायो अकेलो थी पियो राति जो खॿी पासरी में ॻोढ़ो थियो मलाइकनि खे अल्लाह ताला हुक्म फरमायो त वञी मुंहिंजे ख़लीफ़े जो ऑपरेशन कयो पर न को सूर न को स्प्रिट न का छुरी न को छा मिड़ी अलाह जो अमर पे हलियो मलाइक आया अल्लाह जे अमर सां उन ॻोढ़े खे जेको वधंदो वॾो थी वियो उनखे जो खणी चहक ॾिनऊं त ॻोढ़े मंझां उन हज़रत आदम जे ख़ुदि जिस्म मंझां कुंवार निकिरी पई तव्हां असांजी ॾाॾी हज़रत हवा सभई जो रज़ी अल्लाह ताला अन्हा
हाणे इहो सॼो कमु निंड में थियो, ओढ़ो बि निंड में थियो, ऑपरेशन बि निंड में थियो, हज़रत हवा बि निंड में निकिती, जंहिंमहिल अखियूं पचई त कुंवार पई आहे। वाझाए अल्लाह से चए मौला हे केरु आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए प्यारा आदम ये तुंहिंजी विरूह आहे, तुंहिंजी राहत आहे, तुंहिंजी साथियाणी आहे, तोसां गॾु रहंदड़ आहे, तुंहिंजी जिन सवारी आहे, पर मां हिन खे तुंहिंजे लाइ सुकून क़ल्ब वास्ते पैदा फरमायो आहे। इन मझां ऐं तो मझां मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे किरोड़े इंसान पैदा करणा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हदीसुनि में ईंदो आहे, किताबनि में ईंदो आहे, सीरत जा किताब लिखंदा आहिनि, हदीसुनि जा किताब लिखंदा आहिनि। जंहिंमहिल आदम अलैहिस्सलाम खे रब चयो तुंहिंजे लाइ आहे, हाणे जेकॾहिं मुंहिंजे लाइ आहे त बिस्मिल्लाह, मुंहिंजे लाइ को चांहि खणी अचे बाबा कंहिंजे लाइ, साईं तुंहिंजे लाइ बाॾे पीआं, पाणी खणी अचे बाबा कंहिंजे लाइ, साईं तुंहिंजे लाइ बाॾे त पीआं, साईं मिठाई आहे तुंहिंजे लाइ, मुंहिंजे लाइ बिस्मिल्लाह बाॾे त खावां, ईअं आहे या न आहे? अल्लाह साईं फरमास तुंहिंजे लाइ आहे। त जॾहिं हज़रत आदम खे इहा ख़बर पई त मुंहिंजे लाइ आहे, त आदम अलैहिस्सलाम हथड़ो वधायो। आदम अलैहिस्सलाम जो हथ वधाइण, रब फरमायो महया आदम अद महरहा, तकड़ न कर आहे तुंहिंजी, पर हिन जो काबीनो ॾे, महर ॾे त पोइ हिलाल थींदई। शादियूं कयूं थो अलाए कोन, वांढा हाउ न कजो, छो त कान्हे शादी हुननि वीचारनि जी। बाक़ी जॾहिं शादी कई आहे न, पोइ जंहिं महिल मुला तव्हां खां पुछंदो आहे भाउ फलाणे जी धीअ फलाणे जे पेटां शरा मोहम्मदी में ज़ाल करे क़बूल कई, जत वांगे आखे ॾूहं चाचे जा धीअ आखे ते, हुन पुछोसि ते कुंते ॾे चाचे दी नंढी धी क़बूल, हुन चयो त हिकिड़ी क्या ॾूहं क़बूल। वरी मुला चवंदो थी बाबा काबीन में छा थो ॾे, महर में चवंदो इहा जेका मूं वारी लुंडी ॻऊं आहे सो थो ॾियांसि। माईअ जे नाले करे ॿिए ॾिहाड़े रसो सिंगनि में विझी पिड़ी ते विकिणी पाण खे ख़र्ची करे छॾियो। अड़े पिटिया ॾिनई ज़ाल खे, ॾिनई बि इहा लुंडी, ऐं उहा बि वरी पिड़ीअ ते विकिणी पाण ज़ाल खे ॾे कोन थो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जेसीं ताईं घर वारी इजाज़त नथी ॾे, उहा काबीन वारी शइ तुंहिंजे मथां हराम आहे। रसूलुल्लाह ॾाढ़ी मुबारक खे सुम्हण जे टाइम ते फणी ॾेई रहिया आहिनि। मोमिननि जी मां आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा पुछे थी या हबीब अल्लाह, सुम्हण महिल फणी कान ॾिबी आहे, ॿाहिरि घर खां कमकार ते वञिबो आहे, बाज़ार में दोस्तनि ॾे त पोइ सिंगार करे वञिबो आहे, सुम्हबो आहे त माशा अल्लाह, अवां सुम्हण जे टाइम ते कंगो कढी फणी ॾेई सुम्हो था, ॻाल्हि कहिड़ी आहे? नबी से फरमाइनि था जेको ॾाढ़ी मुबारक खे सुम्हण जे टाइम ते फणी ॾींदो उन तां कर्ज़ लही वेंदो। सुम्हण जे टाइम ते ॾाढ़ी मुबारक खे कंको ॾींदो उन तां छा थींदो? अदा जेके कूड़ा आहिनि था तन ते छा त कर्ज़ आहे ई कोन को, नथो पियो धन तो हाणे केरु खफ़ो करे, ॼणो कोन अथनि। साईं सोचे थो हुनखे ॼण जी नियत ई कान्हे, तरी कंगो धारणी कोन था पिया। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम। वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा हबीब जी कुंवारा पुछे थी मुंहिंजा सुहिणा अवां था चओ त जेको कंगो ॾींदो आहे ॾाढ़ी मुबारक खे सुम्हण जे टाइम ते उन तां कर्ज़ लही वेंदो आहे, भला अव्हां ते बि को कर्ज़ आहे छा? मदीने जो मीर फरमाए थो आशा मूं तोसां जॾहिं लाकू शादी कई आहे, तोखे जेको मां काबीन ॼणो कयो हो सो अञा मां मुहम्मद करीम ते कर्ज़ आहे, मां ॾेई न सघियो आहियां। मुंहिंजो हबीब फरमाईंदा हुआ अल फ़क़्र फ़ख़्री, फ़क़ीरी ऐं मिस्कीनी मां मुहम्मद करीम जो फ़ख़्र आहे। ज़ाहिर में हथ ख़ाली, ज़ाहिर में कर्ज़ी, पर पाण फरमाईंदा लओ शे तो लसारत मयल जिबालो ज़हबन वल फिद्दतल। जेकॾहिं मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मर्ज़ी हलायां ऐं इशारो खणी कयां त मके मदीने हिजाज़ जा सभु जबल सोन जा थी करे मां सां गॾु घुमंदा वतन। पर मुंहिंजे महबूब करीम दौलत खे
दुनिया के सोन के पसंद कोन फरमायो, गरीबी का पसंद फरमायो। ऐं पाण दुआ घुरंदा हा, अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीनन वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। या इलाहुल आलमीन, जेकॾहिं मूंखे जीअरो दुनिया में रहाई ऐं हलाई त मूंखे मिस्कीन करे रहाइजां, पर जेकॾहिं मां हिन दुनिया मां लाॾाणो कयां त मिस्कीनी हाल में लाॾाणो कयां। पर या अल्लाह, जेकॾहिं मां क़यामत जे ॾिहाड़े उथां त मां मूंखे मिस्कीननि में करे उथारजां। हुज़ूर से फरमायो आहे, हिकिड़े पासे दुनियादार निमाज़ी आहे, आबिद ज़ाहिद हाजी आहे, ॿिए पासे ग़रीब निमाज़ी आहे, आबिद ज़ाहिद आहे, अल्लाह अल्लाह करण वारो आहे। हो बि अल्लाह अल्लाह थो करे, हो बि अल्लाह अल्लाह थो करे, पर हो दुनियादार आहे, हो ग़रीब आहे। नबी से फरमाइनि था, क़यामत जे ॾिहाड़े उन ग़रीब जे लाइ दुनियादार खां 40 साल अॻु में दरवाज़ो जन्नत जो खुलंदो। दौलतमंद वार बीठो हूंदो, 40 साल खां बाद में वेंदो। इन जे करे मुंहिंजे नबी करीम खे ग़रीबी पसंदि हुई, मिस्कीनी पसंदि हुई, ऐं पाण मिस्कीननि जी मदद कंदा हुआ। आम मुस्लमान खे बि तरग़ीब ॾियारींदा हुआ त मुस्लमान जी मदद कयो, छो त हिन में वॾे खां वॾो सवाबु आहे। अल्लाह पाक जे हबीब खे ख़ुदि मिस्कीनी पसंदि हुई। इहा मुंहिंजे महबूब जी मिस्कीनी इख़्तियारी हुई, इज़्तिरारी न हुई, माना पाण क़बूल कई हुयऊं, मजबूरी न हुई। हिकिड़ी हूंदी आहे माण्हू ते मजबूरी, नबी पाक जी ज़ात बाबरकात ते मजबूरी कान हुई, बल्कि मुंहिंजे हबीब जी पसंदि हुई। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मोमिननि जी माउ थी चवे आयशा सिद्दीक़ा थी अर्ज़ करे, या रसूल अल्लाह, कर्ज़ तव्हां ते वरी हुजे बि मुंहिंजो मुनासिब नाहे। अवां अॼु ॻाल्हि कई आहे, मूंखां बि दिमाग़ मां निकिरी वई हुई। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ख़ुदा कारण मां तव्हांखे पंहिंजो काबीनो माफ़ कयो, मुंहिंजो कर्ज़ तव्हांखे माफ़। पाण फरमायो, तुंहिंजी महिरबानी, मां तोखे चयो कोन्हे, पर तूं पाण थी चवे। अबा जेकॾहिं को ख़ुशी सां कर्ज़ माफ़ करे त मर्ज़ी जो मालिक आहे। हफ़्ते खां पोइ वरी जॾहिं बीबी साहिबा जो वारो आयो, पाण हर हिक जे घर जुदा जुदा रही 8 15 जेतिरियूं घर वारियूं वरी ईंदा हुआ। बीबी साहिबा जे घर जो आया त वरी सुम्हण वारे टाइम ते वरी साॻो फणी मुबारक कढियऊं, वरी सुहारी खे ॾिनऊं। अमर पुछे थी, साईं ॾियो ख़बर, कर्ज़ त लही वियो, वरी छो था फणी ॾियो? पाण फरमाइनि था, आशा, जंहिं कम मां फ़ाइदो पवे उनखे छॾणु मुनासिब न आहे। फ़ाइदे वारो कमु आहे, भलारो कमु आहे, तंहिंजे करे मूंखे हिन मां फ़ाइदो पियो आहे। फ़ाइदे जे कम खे छॾणु मुनासिब न हूंदो आहे। हबीबल करीमन जी ज़ात बाबरकात असांखे तलक़ीन कई आहे महर जे अदायगी जी। आदम खे बि अल्लाह ताला फरमायो, हथ न वधाए, आहे तुंहिंजी पर काबीन ॾे। जागो था, यादगिरो आहे। आदम अलैहिस्सलाम चयो, मौला हिते काॾों का बि न आणिया, न को तूरो, न का कणक, न को फुटी, न को चणा। जन्नत में वेठो आहे, मानी बि ठही ठुकी थी मिले पई। तुंहिंजे मलाइकनि खे हुकुम थियल आहे, अल्लाह पाक जे जन्नत मां जेका शइ घुरंदो आहे असां मिलंदी आहे। खीसे पंहिंजे मझूं छा ॾियां, कहिड़ो महर अदा कयां? अल्लाह ताला फरमाए थो, सल्ल अला हबीबी सलास मर्रात। इन्हीअ काबीन जे एवज़ में तूं मुंहिंजे मदीने वारे मुहम्मद अमीर ते 3 दफ़ा सलात पढ़ी छॾ। नबी करीम ते 3 भेरा सलात पढ़ त तुंहिंजो काबीन अदा थी वियो। अदा असांजे ॾाॾीअ जो काबीन ई सलात आहे। मता सुभाणे तव्हां चओ घर वारी खे, मुला पुछे काबीन घणो, चए लख सलात जो। तव्हां ते कोन्हे, इहो हज़रत आदम ते हो। अव्हां खे ॾोक ॾियणा पवंदा। मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान खे आदम जे आॾो ज़ाहिर करणो हो। जीअं आदम अलैहिस्सलाम खे पतो पइजी वञे त आदम, तो दिलि में सोचींदे हे त जॾहिं रब करीम मूं में रूह फूकियो हो, मां अखियूं मथे खयूं हुयूं त जन्नत ते लिखियो पियो हो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन ॾींहं खां वठी करे सोचींदो हुए, इहो केरु आहे जंहिंजो नालो अल्लाह जे नाले सां लिखियल आहे। अल्लाह ताला फरमाए थो, प्यारा आदम, जंहिंजे लाइ सोची पे उहो ई तुंहिंजो रहबर आहे, उहो ई तुंहिंजी ज़ाहिरी औलाद मजो आहे। पर उन जे ई सदके मां रब तुंहिंजे मथां हज़रत हवा खे हलाल थो फरमाया। आदम, इहो बि ॿुधाए छॾिया त को अहिड़ो वक़्तु ईंदो जो इहो ई तोखे कम में ईंदो। कीअं
कीअं कमु ईंदो आहे आदम खे पोइ थी ख़बर पए। सलात मुंहिंजे मुस्तफ़ा ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना मुहम्मद व आलिहि वसल्लम। अॼुकल्ह मुस्लमान आज़ान खां अॻे सलात पढ़नि था, मौलवी लठ कयो वेठा आहिनि। बिदअत, शिरक, नाजाइज़, हराम। बिलाल कान पढ़ी। ओ चाचा, बिलाल ॼाओ ई कोन्हे को, बिलाल जो वजूद ई कोन्हे को। अञा इंसानियत जी इब्तिदा थी रही आहे। ॿई बहन आदम ऐं हवा आहे। अल्लाह ताला जी ज़ात उन टाइम ते बि मुस्तफ़ा जो दुरूद पियो पढ़ाए। तूं पियो बिलाल जी पुछा करे त बिलाल खां बि अॻु ई पियो सिलसिलो हलंदो अचे। आज़ान खां अॻु में तोखे तकलीफ़ कहिड़ी थी थिए? जेकॾहिं को मुस्लमान पंहिंजे नबी ते सलात पढ़े थो, पढ़े छा थो बाबा? ॾाढे त चओ छा थो पढ़े? अल्लाह तो चवे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। बेशक अल्लाह उन जा मलाइक नबी ते सलात पढ़नि था। अॻिते ख़ुदा तो चए या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू। केर थो चवे? या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू। ऐ ईमान वारो, मां रब बि पढ़ा थो, तव्हां खे बि चवां थो तव्हां बि पढ़ो। रब पढ़े, मोमिननि खे चवे सल्लू पढ़ो, ऐं मौलवी चवे न पढ़ो। ज़ुल्म आहे या न आहे? अदा ख़ुदा चवे पढ़ो, मलाइक बि पढ़नि, ख़ुदा बि चवे पढ़ो, ऐं पढ़े मुस्लमान, ऐं रोके बि सॾाइण वारो मुस्लमान। न पढ़ो। छो न पढ़ो? चई बिलाल को न पढ़ियो हो। पुछोसि ॾे ख़बर तो वारा कम बिलाल कया? मुला सॼो ॾींहुं पिने पियो, चंदो हथ में आ, घर घर दर दर पियो ठोकरूं खाई पियो, न त बि ॿारनि खे बि पिनाई पियो। ॿारनि जे मथे ते थाल आहे, सॼे शहर जी मानी मुला जे पेट में त बि ढव नथो थिएसि। इहे कम बिलाल कया हा। तूं हज़रत बिलाल जी ॻाल्हि तो करे। बिलाल बस ते चढ़ियो हो, बिलाल लाउड लॻाया हा। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में फ्रिज हुई, हज़रत बिलाल जे घर में टीवी हुई। इहे सभु तुंहिंजे घर में मौजूद आहिनि, ऐं तोखे बरो रुगो सलात खां थो थिए। हक़ीक़त में तुंहिंजे दिलि में ईमान कोन्हे। अगरि ईमान हुजे हा, रब हुकुम कयो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमान वारो पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह, ईमान वारा पढ़ंदा आहिनि, बेईमान झलींदा आहिनि। केर झलींदा आहिनि? अदा पढ़ंदा केर आहिनि? तव्हांजी मर्ज़ी बाबा, असां तव्हां ते ज़ोर कोन था रखियूं। अल्लाह ताला जी ज़ात फ़ैसिलो करे छॾियो आहे। रब तो चए थो मुंहिंजो चवणो आहे ईमान वारनि खे, जेके पढ़ंदासीं ईमान वारा, जेके न पढ़ंदासीं बेईमान हूंदा। चलो तव्हां असां सभिनी खे ख़ुदा ताला ईमान वारी जमात में शामिल फरमाए। सलात मुंहिंजे हबीब ते मोहब्बत मिलंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजो महबूब जॾहिं मेराज ते पियो वञे, अल्लाह पाक अमर मलाइकनि खे फरमायो आहे कतारूं ॿधी बीहजो, मुंहिंजे हबीब जो इंतज़ारु कजो, सलातो सलाम मुंहिंजे नबी ते पढ़बो। चोथे आसमान ते हिकिड़ो मलाइक आहे जंहिंजो नालो आहे इस्माईल। 70,000 मलाइक हुन जे कमान में हुआ। उहो 70,000 मलाइकनि जो कमांडर हो। मलाइकनि खे चई अल्लाह जो अमर अथव, नबी अलाह बीही रहो। मलाइक बीही रहिया, पाण वरी वेही रहियो, इन ख़्याल सां त जॾहिं नबी ईंदो त पोइ उथंदुसि। जॾहिं ईंदो, कमांडर हो न सी, कमांडर। 70,000 मलाइक कमान में, पाण वरी वॾेरो 70,000 मलाइकनि जो शागिर्दो बीही रहो, पाण वेठो आहे। ईंदो साईं मां उथंदुसि। पर मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात जी सवारी ईअं आई जीअं आसमान मां विझ चमकंदी आहे। जहीं पहर पुन्हू वयो, पहरो न जागे सो। जंहिं घड़ी मुंहिंजो नबी लंघे वियो, उहा हिन खे नसीब कान थी। हबीब जे लाइ उथी कोन सघियो। महबूब आया ऐं विया हलिया। रब ॾमिरजी पियो। ख़ुदा ताला फरमायो इन इस्माईल मलाइक जा जेके नूरानी पर रहनि, इन खे बाहि ॾेई साड़े चोथे आसमान तां लाहे कोह काफ़ जे परी भर ज़मीन ते हथ पेर ॿधी ऊंधो छलाए छॾियोसि। मूंखे परवाह न आहे त को मलाइक आहे, मूंखे परवाह न आहे त 70,000 मलाइक जो कमांडर आहे, मूंखे परवाह न आहे त छा आहे, पर मुंहिंजे मदीने वारे मुहम्मद मीर जो अदब न कयो अथई। मां रब करीम जी ज़ात इस्माईल मलाइक खे सज़ा ॾेई ऊंधो टंगे थो छॾियासि। हर जेको तख़्त तां किरे सो रोए या न रोए? अदा ॾाढे त ॻाल्हि आहे।
ज़ारो ज़ार रोए थो। महबूब मेराज तां मोटी आया, उन इस्माइल मलाइक जी जिब्रील सां मुलाक़ात थी। महबूब हुन जो हाल जो ॾिठो, जिब्रील जो हुन जो हाल ॾिठो त जिब्रील खे रहम आयो। रहमत लिल आलमीन खे चई क़िबला कॾहिं तख़्त ते हो कॾहिं पट ते पियो आहे। छा ॻाल्हि आहे साईं, तुंहिंजे लाइ रुॻो उथियो कोन, चयईं सुस्तड़ी कई त ईंदो त पोइ उथंदुसि। रब खे इहा ॻाल्हि न वणी आहे, हाणे तुंहिंजे करे किरियो पियो आहे। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था मां रहमत लिल आलमीन आहियां, मुंहिंजे करे कंहिंखे नुक़सान कोन पहुचंदो। हो रोए थो, वञी इस्माइल मलाइक खे चओ घबराइण जी का ज़रूरत कान्हे का, जेकॾहिं साॻियो मक़ाम घुरिजई त मां मुहम्मद ते 3 भेरा सलात पढ़ी छॾ। छा कर? 3 दफ़ा मां मुहम्मद करीम ते इस्माइल मलाक सलात पढ़, ॾिस की असांजो मक़ाम मिले थो या न। उन मलाक चयो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद, वरी चओ सल्ले अला शफीअना सल्ले अला मुहम्मद। अरे मलाइक जी हेॾी सारी सहव हबीब जे सलात पढ़ण जे करे माफ़ थी वञे थी। अॼुकल्ह मुस्लमान फतवा पियो ॾिए त सलात पढ़ंदे त मुशरिक थी वेंदे, सलात पढ़ंदे त बिदअती थी वेंदे, सलात पढ़ंदे त तूं बाग़ वधाए छॾी आहे। ओ सोहणा अल्लाह सही छल तो असांजे हाल ते रहम करे। अबा लाउड खोलबो आहे न, लाउड जागो था। हाणे ॾिसो मूं ॾे सभई, बिजली ते भरवसो आहे कोन, कमल आहे कमल न आहे। हाणे लाउड खोलिजे थो, हाणे मौली साहब खे कहिड़ी ख़बर त लाउड खुले थो, आवाज़ ॾिए थो या न। हा बा, हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको थो करे, हाणे माना लाउड ॾाढे ॻाल्हायो, लाउड ॿिया वरी कंदा आहिनि खिलो छो था, मां को चरियो त कोन आहियां। अबा ईअं आहे या न आहे? हिकिड़ो करे ठक 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 जहिड़ो तबलो पियो वॼे, ऐं ॿियो वरी फूकट पियो हुजे जहिड़ो ढगो फासायो अथसि को। अबा हाओ न साईं। ऐं टियों वरी चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। यानी खुदा जे घर में वेठा हो, जुमो पढ़ण आया हो, मस्जिद में आया हो, मुंह बि काबे ॾे अथव। इन टिनी ॻाल्हि मां भली ॻाल्हि कहिड़ी? अफ़सोस आहे, चलो ख़ुदा सम्झ नसीब फरमाए। पंहिंजूं न ठाहियो, पंहिंजी न हलायो। जंहिं नबी जा उम्मती आहियो, उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत वारी ॻाल्हि जो इनकार न कयो। अल्लाह नथो मनो करे, असांखे कहिड़ो हक़ आहे? मनो करण जो हक़ त अल्लाह खे आहे न। अबा सच ॿुधा, ज़िना खां कंहिं झलियो आहे? चोरीअ खां कंहिं झलियो आहे? कूड़ ॻाल्हाइण खां कंहिं मनो फरमाई आहे? ज़ुल्म करण खां कंहिं मनो फरमाई आहे? अलाह खे वेसर थी वई छा? अलाह हिकिड़ी आयत ॿी बि लाहे हा त सलात न पढ़जो। इहा छो ख़ुदा खां विसरी वई? इहो बि त ख़ुदा चवे हा न त माण्हू सलात पढ़ंदा, तंहिंजे करे अॻुवाट झले छॾियानि। ख़ुदा न झलियो आहे, जे ख़ुदा न झलियो आहे त असां पढ़ंदासीं। चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमा अद महरहा, आदम हवा जो महर उॾे, काबीन उॾे। मौला कहिड़ो काबीन उॾियां, मुंहिंजे मथां हवा हलाल थी पवे। रब फरमायो त मुंहिंजे महबूब मुहम्मद नबी ते 3 दफ़ा दुरूद पढ़। आदम दुरूद पढ़ियो, हवा हलाल थी। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो आदम खे जन्नत में रहायो, आदम खां दाणो खाइजी वियो, आदम खे ख़ुदा जन्नत मां कढी छॾियो। अल्लाह ताला कपिड़ा बि लाहे छॾिया, हज़रत आदम जो लिबास बि लाहे छॾियो। आदम अलैहिस्सलाम पंहिंजे लिबास जे लाइ मला अल्लाह पाक जे वणनि में जेके जन्नत में बीठा अखियूं विझूं त कहिड़े जा पन वॾा आहिनि। जंहिं बि वण जो पन वॾो पियो ॾिसे, वण खे चवे पियो कपिड़ा त लही विया आहिनि पर पन पटण ॾे त उघड़ ढकिया। वण पिया
चवन आदम रब तोखे त तड़ियो आ, पर जे असां तोखे पन ॾींदासीं त असांखे बि ख़ुदा तड़े छॾींदो। आदम अलैहिस्सलाम हलंदो आयो, कंहिं बि वण पन कोन ॾिनो। जंहिंमहिल जन्नत जे ॿाहिरे दरवाज़े जे आख़िरी हिसे में पहुतो आहे, इंजीर जो वण बीठो आहे। उनखे अर्ज़ु कई त मूंखे भला तूं त ॾे। इंजीर थो चवे जेतिरा पन खपनि ओतिरा पटे वञ। इंजीर जा वण आदम पटिया, पाण घुड़ ते इस्तेमाल कई, हवा जे हवाले कई। मुंहिंजा प्यारा दोस्तो, रब ॾबिरजी पियो। ख़ुदा खे ख़बर बि सभु आहे, मालूम बि आहे, पतो बि आहे, आलमुल ग़ैब बि आहे, पर दुनिया खे कीअं पतो पवे। ख़ुदा ताला इंजीर खे फरमायो तूं कहिड़े बाग़ जी मूरी थींदो आहे जो तो आदम खे पन ॾिना, ॿियनि त ॾिना कोन, तो छो ॾिना। इंजीर थो चए मौला तोखे सभु ख़बर आहे, पर मूंखां चवराई थो त चवां थो, मां आदम खे पन ॾिनो ई कोन्हे को। रब थो सग बीठो आ, अञा पन मौजूद हल, कंहिंखे पन ॾिनई। रअयतु फी जबीनिही नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां आदम जे पेशानीअ में मुहम्मद मिठे जो नूर ॾिठो हो। मुंहिंजे दिलि चयो त आदम खे को नथो ॼाण, मुस्तफ़ा जे नूर खे थो ॼाण। रब फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन। तीन जी माना है इंजीर जो वण। रब थो चयो इंजीर मुंहिंजे नबीअ जो नूर सुञातो थी, मूंखे हाणे तोसां प्यार आहे। मां क़ुरान करीम में तुंहिंजो कसम थो खणी छॾियां, मूंखे इंजीर जे वण जो कसम आहे। जंहिं अज़मत मुस्तफ़ा खे सुञातो, जंहिं मुहम्मद करीम जे शान खे सुञातो, भली वण छो न हुजे, अल्लाह ताला वण जा कसम खणे, पर जेको अज़मत मुस्तफ़ा खे न सुञाणे, भली मलाइकनि जो उस्ताद हुजे, पर ख़ुदा हुनखे तड़े छॾींदो आहे। शैतान तड़जियो न बा, केरु हो? मुअल्लिमुल मलकूत, मलाइकनि जो उस्ताद हो, उहो तड़जियो। हबीब जी अज़मत न सुञातई त उस्ताद तड़जियो। जे अल्लाह जे हबीब जी अज़मत सुञातई आहे काठी, चुल्ह में ॿार बि आहे, मुजादा दर दरवाज़ा ठाहींदो आहे, पर अल्लाह पाक खे एॾो प्यारो आहे जो ख़ुदा क़यामत ताईं क़ुरान पाक में फरमाए पोइ वत्तीन। कारी, हाफ़िज़, आलिम, मौलवी, मुफ्ती जॾहिं बि क़ुरान शरीफ़ जी सूरह वत्तीन पढ़ंदा त इंजीर जो ज़िक्र पियो ईंदो। इहो सभु शान आहे मुंहिंजे मुहम्मद अरबी जो। इहो अज़मत मुस्तफ़ा इन मां अंदाज़ो लॻाए सघे थो। हाणे आदम अलैहिस्सलाम खां ख़ता थी ज़मीन ते पहुतो, 350 साल पे हलियो। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। मौला मूंखे माफ़ फरमा। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात 350 साल खां पोइ हबीबन करीमन वारी दुआ हिन जे दिलि में विधी आहे। रब ॾस ॾिनो, मलाइकन पे मुखा खता करे विती वती, बैतुल मामूर खे फिरी पंहिंजा गुनाह माफ़ कराया हूं। ओ प्यारा आदम, हाणे तुंहिंजे लाइ मां इन अव्वल बैत वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका, इन बैतुल्लाह खे मलाइकन खां ठहराए मके जे शहर में रखियो आहे। आदम तोखां खता थे, तुंहिंजे बच्चन खां खता थे, इंसान खता जो घर आहे। मलाइकन बैतुल मामूर खे तवाफ करे माफ़ी वरती आहे। तूं ऐं तुंहिंजा बच्चा काबतुल्लाह जो तवाफ करे गुनाह बख़्शराईंदा। इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमा इहो अथव तवाफ जी इब्तिदा। याद आला विसरी वियो छा? फरमायो इहो आहे तवाफ जी इब्तिदा। तव्हां सवाल कयो हो त तवाफ छो छो, काबो छाहे, हज छाहे? हाणे हिकिड़ी ॻाल्हि मस थी आहे, टाइम अची पूरो थियो आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला हयाती हूंदी त वरी ॿियूं ॻाल्हियूं। ख़ुदा ताला असल तव्हां असांखे बैतुल्लाह जो हज नसीब फरमाए। जंहिंखे ख़ुदा ताला हज जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे, यानी दौलत आहे, उहो वञी हज करे अचे। पर जे हज न कंदो, नबी से फरमाइनि था तौफ़ीक़ हूंदे हज न करण वारो या यहूदी थी मरंदो या नसारो थी मरंदो। अल्लाह से असांजे मुस्लमान खे यहूदी जे मौत खां ऐं नसारे जे मौत खां बचाए। चल मरण जे टाइम ते ख़ुदा तव्हां असांखे कलमो नसीब फरमाए छॾे। अल्लाह से तव्हांजा असांजा बेड़ा पार करे। बकाया ॻाल्हियूं हयाती हूंदी त ईंदड़ जुमे ते पेश करियूं। हाणे जन दोस्तनि सुनत न पढ़ी आहे, सुनत पढ़ो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू।
अल्लाह आमीन। अल्लाह आमीन। हक नबी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह